गुरु अर्जन देव महाराजन जे समय में सत्संग में संगत आई। उते एक सेवक जंहिंजो ॾाढो प्रेम जागियो गुरबाणी ॿुधी करे, उहो सेवक हुयो भाई मुञ चौधरी, वो मुखी हुयो। भाई मुञ मुखी गुरु अर्जन देव साहिब जन वटि जो आयो, गुरुअ जी बाणी ॿुधई, सत्संग ॿुधई त बसि मन लॻी वियसि उते ई, रुकी पियो। मन जुड़ी वञे न, सत्संग में असांजो मन जुड़ी वञे, मन खे शांती अची वञे, पाण ई प्रेम जागी पए अंदर में। अहिड़ो प्रेम जागियो भाई मुञ चौधरीअ खे, रुकी पियो गुरुजन जे सेवा में, सेवा करण लॻो, सेवा करण लॻो। सेवा कंदे कंदे हिकु ॾींहुं गुरु अर्जन देव खे हथ जोड़े वेनती कयईं, सतगुरु मूंखे बि नाम जो दान ॾियो। गुरु अर्जन देव चयुसि, न न बाबा, नाम जो दान असां न ॾींदा आहियूं, असां न ॾींदासीं। चयूं छो सचे पातशाह? चयो तूं अॻु में ई कंहिं पीर खे मञींदो आहे, कंहिं दरवेश खे मञींदो आहे, उनखे ई मञ, असांखे न मञ। चवे थो न, मां हिते आयो आहियां, गुरबाणी ॿुधी आहे, सत्संग ॿुधो आहे, त मुंहिंजो मन भिजी पियो आहे, मूंखे ॾाढो आनंद थो अचे। उन में क़बर जी पूजा करण में मूंखे आनंद न ईंदो आहे। मुंहिंजो मन तव्हांजे चरणनि में थो लॻे, मूंखे भक्ति ॾियो, नाम जो दान ॾियो। मां क़बरुनि जी पूजा करणु नथो चाहियां। साहिबनि चयसि, भाई त पोइ ईअं कर कि उहा जेका घर में क़बर ठाहे रखी अथई उहा ड्राए, पोइ नाम जो दान वठि। छो जो हिकु रंग ते ॿियो रंग चढ़ी न सघंदो आहे। जेका चादर अछी हूंदी आहे उन ते रंग चढ़ंदो आहे। पहिरियों पंहिंजी चादर धोई साफ़ कर, उहा क़बर हटाए पंहिंजे घर मां। ऐं जेको हुकुम, कोडर खणी करे आयो, घर ड्राइण लॻो क़बर, त घर वारनि मना कयसि, न कर, न ड्राए। असां सभु इन खे मञींदा आहियूं, सॼो गांव मञींदो आहे। चई न, मूंखे गुरुअ जी आज्ञा आहे, मां हाणे क़बरुनि खे न मञींदुसि, मां हाणे बसि गुरु नानक जो सेवक थींदुमि, गुरु अर्जन देव खां नाम जो दान वठंदुमि। मूंखे हाणे ज्ञान पैदा थी वियो आहे अंदर में, प्यार जागियो आहे सतगुरुअ सां। भाई मुञ चौधरीअ जे सॼे परिवार मिली करे उहा क़बर ड्राही, उहा ड्राहे छॾियऊं क़बर। भाई मुञ चौधरी वापसि गुरु अर्जन देव जन ॾे आयो, वरी हथ जोड़े अरदास कयईं, सचे पातशाह मूंखे नाम जो दान ॾियो। गुरु अर्जन देव ॾिठो बराबरि हिन जो विश्वास पको आहे, उनखे नाम जो दान ॾिनो। सत्संग कंदे, सेवा कंदे, सिमरन कंदे कुझु ॾींहं गुज़रिया ऐं सतगुरु परीक्षा वठंदा आहिनि। हिकु सेवक खे चिठी लिखी ॾिनऊं, भाई मुञ चौधरीअ ॾे वञ, वञी करे 50 रुपया अरदास वठी अचेसि। सेवक गुरु अर्जन देव महाराजन जो पत्र खणी करे भाई मुञ मुखीअ ॾे आयो। अची करे पतो लॻाई, ॾिठई त चयईं, भाई मुञ चौधरी त मुखीअ जे पद तां गांव वारनि लाहे छॾियो अथसि। जॾहिं खां गुरु अर्जन देव खां नाम जो दान वठी आयो आहे, गांव वारनि उनखे मुखीअ जे पद तां लाहे छॾियो आहे। जॾहिं खां पंहिंजे घर मां सरवर पीर जी क़बर ड्राहे छॾी अथई, तॾहिं खां वठी उन जा रिश्तेदार सभु उन खां नाराज़ थी विया आहिनि। उन्हनि उन खे पंहिंजे समाज मां ई कढी छॾियो आहे। उन सां उथड़ी वेहणी बंदि करे छॾी अथऊं, उन सां कोई ॻाल्हाईंदो बि न आहे। भाई मुञ चौधरी हाणे सफ़ा ग़रीब थी विया। उन जे घर पहुतो,
घर पहुतो ॾिठई त हालत ॾाढी नाज़ुक आहे। सेवक जी सेवक गुरुअ जे सेवक खे पंहिंजे घर आयल ॾिठी भाई मुंज चौधरी ॾाढो ख़ुशि थियो, गदगद थियो, भई गुरु भाई आयो आहे, गुरुअ जो ई रूप आहे। ख़ूब सत्कार कई, विहारियईं। सेवक चिट्ठी ॾिनसि, भाई सतगुरनि चिट्ठी ॾिनी अथऊं। कढी खोली जो पढ़े त चिट्ठीअ में लिखियल हो, भाई मुंज चौधरी गुरुअ जे सेवा लाइ 51 रुपया अरदास ॾे। 51 रुपया अरदास उन ज़माने में ॾाढी वॾी रक़म हुई। भाई मुंज चौधरी वॾी मुश्किल सां पंहिंजे घर जो सभु जेको सामान हो उहो विकिणी करे कीअं बि करे ऐं 51 रुपया ठाहे उन सेवक खे ॾिना। उन खे भोजन खाराई, उन खे बि अरदास ॾिनई। उन जे पेरनि में बार बार नमस्कार करणु लॻो कि सतगुरुअ जी चिट्ठी आई आहे, सतगुरुअ जो दास सेवक आयो आहे, गुरु भाई आयो आहे, ॼण मुंहिंजे लाइ मुंहिंजो सतगुरु ई मुंहिंजे घर आयो आहे। खूब प्यार ॾिनई, खूब सिक ॾिनई। उहो सेवक उहे 51 रुपया खणी गुरु अर्जन देव जन ॾे आयो। गुरु साहिबनि पुछियुसि, कीअं हुयो भाई मुंज चौधरी? सॼी हक़ीक़त ॿुधाई। सॼी हक़ीक़त ॿुधाई, भई हीअं हालत हुनजी थी वई आहे। सतगुरनि वरी ॿी चिट्ठी लिखी, भाई मुंज चौधरी तुंहिंजी सेवा पहुती, तूं जेको धन सेवा में मोकिलियो हो गुरुअ जे दरबार लाइ उहो पहुतो। वरी लिखियोसि, हिते सेवा जी अञा ज़रूरत आहे, इन करे 51 रुपया ॿिया बि मोकिल। अरे उहो सेवक चए पियो, सतगुरु हे दास खां कहिड़ी परीक्षा था वठो? उन वीचारे वटि त हिन महिल ई खाइण लाइ बि कुझु न हुयो। पंहिंजे घर जो सभु सामान विकिणी वॾी मुश्किल सां उन 51 रुपया ठाहे ॾिना आहिनि। वरी तव्हां लिखोसि था? चयो न, हा, इन में उन जी भलाई आहे। वरी पत्र लिखी सेवक खे ॾिनो। थोड़नि ॾींहंनि में सेवक अची भाई मुंज चौधरीअ वटि पहुतो। वरी पत्र ॾिनई। वरी उन जी उहा ई सेवा थी। उन जी धर्म पत्नी ऐं पाण में वेही वीचार करण लॻा कि हाणे हिन खे पैसा काॾो ॾियूं। सोचे सोचे ॿिन्ही ॼणनि इहो वीचार कयो। उन जी धर्म पत्नी चवे थी, वॾो सेठ आहे असांजे गांव में, उन वटि मां नौकरी कंदमि, उन जे घर जो कमु कंदमि, तव्हां उन खां उधार वठी ॾियो, धीरे धीरे उन खे ॾींदा वेंदासीं। भाई मुंज चौधरी इहो क़बूल कयो। 51 रुपया सेठ खां उधारा वठी पंहिंजी धर्म पत्नीअ खे उन वटि नौकरीअ ते लॻाए सतगुरनि खे अरदास मोकिलियईं। सेवक जो सत्कार कयईं। सेवक उहे धन भेटा खणी गुरु अर्जन देव महाराजनि वटि आयो। सतगुरनि पुछियुसि, कीअं ॾिनई, काॾों ॾिनई? सॼी ॻाल्हि ॿुधाई। साहिबनि वरी टी चिठी लिखी कि भाई मुंज चौधरी प्यारा, तुंहिंजी सेवा क़बूल थी। हाणे तूं पाण अची करे हिते दरबार में हिन तन जी बि सेवा कर। छो जो मन जी सेवा त तूं कई, जॾहिं नाम जो दान वरिते त उहो मन ॾिने। ॿी सेवा थी धन जी, हाणे तन जी बि सेवा कर। ही 3 शयूं आहिनि, तन, मन, धन। जॾहिं इहे 3 पंहिंजा सफला कर तॾहिं ये मनुष्य जीवन सफल आहे। तन पवित्र कर सेवा सां, ऐं धन पवित्र कर दान सां, ऐं मन पवित्र कर नाम सां। भाई मुंज चौधरी गुरु अर्जन देव जी दरबार में आयो। सेवा करण शुरू कयईं। सेवा कंदो रहियो, पर सतगुरु कोई रुख न ॾींदासीं। अंदर ही अंदर उन जी परीक्षा वठंदा, ॾिसंदा भाई केतिरो प्रेम अथसि। कंहिं महिल ईंदो हो साम्हूं त
त हेॾे मुंहुं करे छॾींदा, हेॾे ॿिए कंहिंसां ॻाल्हाइण लॻंदा। कंहिं महिल हेॾो ईंदो हुयो त हेॾे मुंहुं करे छॾींदा हुया, हेॾे ॿिए कंहिंसां ॻाल्हाइण लॻंदा, उन ॾे रुख न ॾींदा। जेको सेवक एॾी सेवा थो करे उन ॾे कोई रुख न ॾींदा, कोई उन खे जताईंदा न हुया कि तूं असांजो प्यारो आहे, न। हिकु ॾींहुं अखियुनि में पाणी अची वियुसि, पीरनि ते किरी पियो, सतगुरु मां सभु कुझु छॾे करे तव्हां ॾे आयो आहियां, तव्हां मूं ॾे निहारियो त सही। साहिबनि चयुसि, प्यारा सेवा कर, सेवा कर, सेवा कर। सेवा कंदो रहियो, कंदो रहियो, कंदो रहियो। हिकु ॾींहुं सॾु कयोसि, पुछियोसि, हेॾे आ भाई मुंहिंजो चौधरी, हेॾे आ, सेवा कंदो आहे? हा बाबा। कहिड़ी सेवा कंदो आहे? न, रोज़ जल भरींदो आहियां संगत लाइ, लंगर जे लाइ लकड़ियूं कठियूं करे ईंदो आहियां, जंगल मां भरी ॿधी ईंदो आहियां खणी रोज़। अच्छा, भोजन काथे खाईंदो आहे? भोजन त जाते सॼी संगत खाईंदी आहे, भंडारे में, उते मां बि खाईंदो आहियां। पोइ चई, पोइ बाक़ी छाजी सेवा कए, जेतिरी सेवा तो करे ओतिरो त तूं खाई थो वञे। अरे, चई पियो सतगुरु, मन में पियो चए सभई त भोजन लंगर में खाईंदा आहिनि, छॾे ॾिनई लंगर में भोजन खाइण। सतगुरुनि मना कई। थोड़ा ॾींहं थिया, थोड़ा ॾींहं थिया, वरी सॾु कयोसि, पुछियोसि, हेॾे आ भाई मुंहिंजो चौधरी, भोजन भंडारो काथे कंदो आहे? जी सचे पातशाह, संगत जे घरनि मां कॾहिं कंहिंखो कॾहिं कंहिंखो घुरी खाईंदो आहियां ऐं सेवा कंदो आहियां। चई, ओहो, पिनी करे तो खाए, गुरुअ जो नालो तो बदनाम करे। छा चवंदा माण्हू, गुरु नानक जो सेवक ऐं घर घर मां रोटी तो पिनी खाए? न न न, वञ तो वापसि वञ, असांखे न खपे तुंहिंजी सेवा। चई, न न, बख़्शो सतगुरु, बख़्शो। कीअं कयां, कीअं कयां, सोचे सोचे छॾे ॾिनई संगत खां घुरी करे खाइण बि। काफ़ी ॾींहं थी विया, सतगुरुनि वरी सॾु कयसि, भाई मुंहिंजो चौधरी हेॾे आ, छा खाईंदो आहे, काथे भोजन खाईंदो आहे? सतगुरु, जंगल में लकड़ियूं करण वेंदो आहियां त काथे कोई फल फूल हूंदा आहिनि, कुझु फल खाई छॾींदो आहियां, कंहिं महिल वण जा पन खाई छॾींदो आहियां। ईअं कंदे 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 उनजो शरीर हिकदमि ॻरी कंडा थी वियो। सेवा कंदे कंदे लकड़ियुनि जी बि वॾी भरी मथे ते खणंदो हो, कोई नौजवान बि एॾी न खणी सघे। जंगल मां लकड़ियूं करे हिकु ॾींहुं अचे पियो, अमृत वेले उथी करे लकड़ियूं भरी खणी वॾी मथे ते अचे पियो। रस्ते में हिकिड़ो खूह हुयो, जंहिं खूह खे बनो ॾिनल न हुयो। भाई मुंहिंजो चौधरी उन खूह में वञी ठका किरियो। हेॾो खूह में किरियो, हेॾो गुरु अर्जन देव बि पंहिंजी गदीअ तां उथिया, डुक पातऊं ओॾे। सेवकनि खे चयूं, जल्दी कयो, रसी खणी अचो, रसी खणी अचो। सेवक रसी खणी आया, अंदरि रसी विधऊं खूह में। अरे भाई निकिर ॿाहिरि, तूं उन पहिरियों लकड़ियूं ॿधियूं उन में। सतगुरु, पहिरियों लकड़ियूं कढो, हे लंगर जे लाइ आलियूं थी वेंदियूं। लकड़ियूं पहिरियों निकितियूं, कढी पासे रखियऊं, वरी रसी विधऊं। वरी भाई मुंहिंजो चौधरी रसी पकड़े मथे चढ़ी आयो। जीअं ॿाहिरि निकितो, गुरु अर्जन देव पकड़े उनखे गले सां लॻायो, भाकुर पातो। चयोसि, भाई मुंहिंजो चौधरी, तूं निहाल थी, तूं निहाल थी। सतगुरुनि गले सां लॻायो, कपाट खुली विया। एॾो ख़ुशि थिया गुरु अर्जन देव उन ॾींहुं। चयोसि था, असां तुंहिंजी सेवा ॾिसी प्रसन्न थिया आहियूं। प्यारा, तुंहिंजी परीक्षा पिया वठूं। ईअं न सम्झजांइ कि असांखे ख़बर न हुई तूं केतिरी सेवा थो करे। ईअं न सम्झजांइ कि असां तोखे
ध्यान न पिया ॾियूं, न तुंहिंजी परीक्षा पिया वठूं कि तुंहिंजो केतिरो प्यार आहे, केतिरी सिक आहे। गले लगाए गुरु अर्जन देव चवंसि था हाणे घुर तोखे छा खपे। भाई मुंहिंजो चौधरी, तूं पंहिंजे शहर जो वॾे में वॾो सेठ थींदे, शाहूकार थींदे। तुंहिंजे दर ते हज़ारे माण्हू पलजंदा। इहो पाण ई स्वाभाविक, जेको सेवा कंदो आहे, जिन सेवी आहे तिन पाया मां। उनखे अॼु उन जो फल मिली रहियो आहे। गुरु अर्जन देव चवंसि था पंहिंजे शहर जो वॾे में वॾो शाहूकार तूं थींदे, छोकी तुंहिंजी सेवा असांखे ॾाढी वणी, क़बूल पइजी वई। तुंहिंजे दर ते हज़ारे माण्हू पलजंदा, तुंहिंजा भंडार सदाई भरियल हूंदा। अरे तुंहिंजे दर ते बुखिया माण्हू भोजन खाईंदा रहंदा, तुंहिंजा भंडारा हलंदा वॾा वॾा। ॿियो इहो बि वरदान ॾिनोसि कि माण्हू तोखे ई गुरू करे मञींदा, पूजींदा, तुंहिंजी बि मंझी क़ाइमु थींदी। भाई मुंहिंजो चौधरी त गदगद थी वियो। ॿियो बि कोई वरदान घुर, ॿियो बि तुंहिंजे दिलि खे छा आहे, छा थो वणे, छा खपई ॿुधाए। चवे तो सतगुरु मूंखे कुझु न खपे। न न कुझु त घुर, कुझु त घुर। चए तो न सचे पातशाह मूंखे कुझु बि न खपे, कुझु बि न खपे। अरे भाई असां राजी थिया आहियूं, तोखे चऊं था कुझु त घुर। भाई मुंहिंजो चौधरी चयो सतगुरु अगरि राजी थिया आहियो, अगरि सच में राजी थिया आहियो त हिकु वरदान ॾियो। कहिड़ो? ॾिसो संत जेके हूंदा आहिनि, गुरमुख जेके हूंदा आहिनि, गुरूअ जा प्यारा जेके हूंदा आहिनि, सत्संगी हूंदा आहिनि, उहे पंहिंजे लाइ कुझु न घुरंदा अथव। उहे पंहिंजे लाइ न घुरंदा अथव, उहे सभ जो ख़ैरु घुरंदा आहिनि, सभ जो भलो चाहींदा आहिनि। गुरु नानक पंहिंजे अरदास में छा चयो आहे? नानक नाम चढ़दी कला तेरे भाणे सर्वत दा भला। पंहिंजे लाइ कुझु न, सभ जो भलो कर। भाई मुंहिंजो चौधरी घुर न, तोखे छा खपे? चए तो सतगुरु अगरि मूं ते राजी थिया आहियो, कुझु ॾियण था चाहियो त इहो ई वरदान ॾियो कि अॻिते सेवकनि खां परीक्षा न वठो। ईअं ई महिर कयो, ईअं ई नाम जो दान ॾियो। साहिबनि चयो न बाबा ईअं थोरी थींदो आहे। सोन जॾहिं आग में विझबो आहे तॾहिं ख़बर पवंदी आहे कि सोन सचो आहे कि कूड़ो आहे। बिना परीक्षा जे ईअं कीअं क़बूल कंदासीं? भाई मुंहिंजो चौधरी चए तो सतगुरु ही कलयुग जो वक़्तु आहे, काथे वीचारा एॾो कठिन परीक्षाऊं ॾेई सघंदा। इन करे दया कजो, महिर कजो। गुरु अर्जन देव खिली पिया, चयो ठीकु आहे, कलयुग जो वक़्तु आहे, सभ खे ईअं ई प्रभुअ जो नाम प्राप्त थींदो, सभ जो ईअं ई भलो थींदो, सभ जो ईअं ई कल्याण थींदो जेको विश्वास रखे। मुंहिंज मुखीअ कयो साखियूं थियूं ॻाए जने, गुरु अर्जन जे चए ते रहमत घणी घणी। विश्वास रख गुरन में गुरमुख बड़ी बड़ी। विश्वास रख गुरन में गुरमुख बड़ी बड़ी। गुरमुख बड़ी बड़ी। गुरमुख बड़ी बड़ी। मैं मेरे विच तू नहीं सी वसदा, हुण तां जिधरे वेखा मेरे सती गुरु, तू है दिसदा हो। हुण तां जिधरे वेखा मेरे सती गुरु, तू है दिसदा।
तेरे चरणा दी मैं खाक होवा, तेरे चरणा दी मैं खाक होवा, तेरे दासा दा मैं दास होवा। मेरे हृदय ते वाहे गुरु नाम लिख दे, मेरे हृदय ते वाहे गुरु नाम लिख दे, मेरे हृदय ते वाहे गुरु नाम लिख दे। मिट जाए दुनिया ते मैं मेरी, मिट जाए दुनिया ते मैं मेरी, हृदय नाम दी लग जाए मुहर तेरी। मेरे हृदय ते वाहे गुरु नाम लिख दे, मेरे हृदय ते वाहे गुरु नाम लिख दे, मेरे हृदय ते वाहे गुरु नाम लिख दे। सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, वाहेगुरु 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 धन वाहेगुरु, वाहेगुरु 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 धन वाहेगुरु। सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, वाहेगुरु 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 धन वाहेगुरु। सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, वाहेगुरु 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 धन वाहेगुरु। सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु। सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु। गुरु गोबिंद सिंह महाराज जने हिंदू धर्म जी रक्षा लाइ सेना ठाही। उन सेना जो, उन फौज जो नालो खालसा फौज रखियो। सतगुरनि लड़ायूं कयूं, जंगियूं कयूं असांजे लाइ। असां छो सतगुरनि खे था मञूं? असां शुक्र अदा था कयूं, असां उन्हनि साहिबनि जो शुक्र अदा था कयूं। अगर उहे सतगुरु न हुजनि हा त असांजो हिंदू धर्म न बचे हा। साहिब गुरु गोबिंद सिंह महाराज अगर धरतीअ ते न अचनि हा त हिंदू धर्म धरतीअ ते न हुजे हा। उन्हनि हिंदू धर्म जी रक्षा कई। असां शुक्र अदा था कयूं, उन्हनि सतगुरनि खे मञूं था कि उन्हनि असांजी धर्म जी रक्षा कई। धर्म खां मथे ॿियो कुझु न आहे, धर्म खां वॾो ॿियो छा आहे? लड़ाईअ में सभिनी खे विराहे सेवा ॾिनी वई। जेके वीर हुया, सेनापति हुया, योद्धा हुया, शूरवीर हुया, उन्हनि बंदूकूं ऐं तलवारूं हथ में खयूं लड़ाई करण जे लाइ। हिकु सीधो साधो संत हुयो, उन जो नालो भाई घनैया लाल। उन खे सतगुरनि चयो, भाई संत तूं छा कंदे? तूं लड़ाई त न करे सघंदे? न बाबा, मां काथे करे सघंदुमि। तलवार खणी लड़ाई करे सघंदे? न बंदूक खणी लड़ाई करे सघंदे? न सतगुरु। अच्छा संत, तूं हीअं कजांइ, असांजे सेना खे, असांजे सिपाहियुनि खे, असांजे खालसा फौज खे तूं पाणी पीआरजांइ। विच में जंहिंखे प्यास लॻे, जेको तोखां पाणी घुरे उनखे पाणी पीआरजांइ। उनखे वॾी हिकिड़ी मशक पुठीअ सां ॿधायऊं, जंहिंमें जल भरियल हो ऐं हिकु उन में पाइप लॻल हो, उन सां पाणी पीआर सभिनि खे। भाई घनैया लाल सेवा शुरू कई, लड़ाई शुरू थी। सिखनि ॾिठो कि हे पंहिंजी फौज खे त पाणी पीआरे थो, सिखनि खे पाणी पीआरे थो, खालसा फौज खे पाणी पीआरे थो, परंतु दुश्मननि खे बि पाणी थो पीआरे। अरे हे त मुसलमाननि खे बि पाणी थो पीआरे। दसम पातशाह गुरु गोबिंद सिंह महाराज जन वटि
अची करे फरियाद क्यों सतगुरु ये केड़ो माण्हू तव्हां बीहारियो आहे सेवा ते, ये तो दुश्मनन के पानी तो बीहारे। साहिबन सॾु करायो, भाई घनैया लाल आयो, हथ जोड़े बीठो। छो भाई घनैया लाल ये सब तुझियूं दाऊं था कन, तोखे असां सेवा ॾिनी से कि असांजे फौज के पानी पीआर, सिखन के खालसा फौज के पानी पीआर। ही चवन था तू दुश्मनन जे फौज के भी पानी तो पीआरे, मुसलमानन के भी पानी तो पीआरे। भाई घनैया लाल हथ जोड़ी चयो सतगुरु मां छा कयां, एॾा साल तव्हां वटि सत्संग ॿुधो आहे, सत्संग ॿुधंदे ॿुधंदे तव्हांजो दर्शन कंदे कंदे हाणे त इहा भावना थी वई आहे कि जेको मूंखों पाणी घुरे थो, जेको बि पाणीअ जी उञ में आहे, प्यास में आहे, त मूंखे ईअं थो लॻे मुंहिंजो सतगुरु ई मूंखों पाणी थो घुरे। मूंखे त कोई मुसलमान, कोई हिंदू, कोई सिख नज़र ई नथो अचे। मां त जाॾे निहारियां थो मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजा सतगुरु, मूंखे तव्हां ई था नज़र अचो। गुरु साहिबन गदगद थी करे भाई घनैया लाल सेवक के गले सां लॻायो, फौज के मना कयो, सिखन के मना कयो कि हिन संत खे कुछ न चओ, ये भले दुश्मनन के भी पानी पीआरे। सतगुरुन उनखे निहाल करे छॾियो। भाई घनैया लाल सेवक चवे तो मुंहिंजा सतगुरु जाए दुनिया ते मैं मेरी मिट जाए, दुनिया ते मैं मेरी हृदय नामुदी लग जाए, मुहर तेरी मेरे हृदय ते वाहे गुरु नाम लिख दे। मेरे हृदय ते वाहे गुरु नाम लिख दे, मेरे हृदय ते वाहे गुरु नाम लिख दे। सतनाम वाहे गुरु, सतनाम वाहे गुरु।